ते अल्लाह जे नबी उन मलऊन खे लाजवाब करे छॾियो। दुरूद शरीफ मुझे सोने हबीब जी मत। ओ मुझा दोस्त, ओ मुझा मिठा, प्यारी में प्यारी शे जेका है उहा औलाद जी आ। औलाद जी नेमत खुदा ताला हर कंहिं बे औलादी के औलाद नसीब फरमाए। अल्लाह साईं जे करम सां हर औलाद तव्हां असांखे मिली आहे, पर दुआ घुरंदा कि औलाद सालिह थिए। औलाद सालिह आहे त अबे अमा जी जान ठरी पई आहे, पर इहो दुआ घुरंदा कयो त मुंहिंजा मौला हिन खे निमाज़ी बणा, पंहिंजे आॾे पंहिंजे दरवाज़े ते झुकाईसि, दुनिया जे शर ऐं शैताननि खां बचाईसि। हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह पंहिंजो वाइदो रब करीम खे पूरो करे ॾेखारियो। ख़ुदा जल शानो फरमाए त मुंहिंजा प्यारा नबी, जेको तुंहिंजो ख़लील ॿुधोसीं उहो ख़लील तो दुनिया में करे ॾेखारियो। पंहिंजी माल जी कुर्बानी, जान जी कुर्बानी, औलाद जी कुर्बानी बि ॾेई करे दुनिया वारनि खे तो दर्स ॾिनो त जेकॾहिं औलाद जी ज़रूरत पवे, माल जी ज़रूरत पवे, जान जी ज़रूरत पवे त अल्लाह जे नाले ते जान ॾियणी आहे, माल ॾियणो आहे, औलाद ॾियणो आहे। दुरूद शरीफ मुझे सोने हबीब ने बता। बरी भी बुलंद आवाज से मुझे सोने हबीब ने बता। ये लिखे तो एक ज़ाकिर चवे पियो त नबी करीम के एक न्याणी हुई फातिमा, अगर ॿियूं हुजनि हा त मोबाइल में आणे हा, साबित थियो त नबीअ खे हिकु न्याणी आहे। मां इहे जवाबु ॾेई चुको आहियां, वरी तव्हां हरू भरू तव्हांखे मन मस्ती आहे त पोइ मां ॿुधायां, बाक़ी जवाबु मूं ॾेई छॾिया। ख़ामखा जन्नत में खचर, मौज़ू खे फेराइणो, नबी करीम जी ज़ात खे न्याणी हिकिड़ी मां तोखां पुछां थो, हेॾे तवज्जो। मां हिकिड़ो नंढो मिसाल तोखे ॾियां। अली मुराद फ़कीर मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, हिन खे चवां त अली मुराद तूं अकेलो निमाज़ ते आयो आहे, तुंहिंजो बाबो कोन्हे, ॾाॾो कोन्हे, पर ॾाॾो कोन्हे, मिसाल तौरु। अली मुराद फ़कीर के चवां त मुराद फ़कीर तुंहिंजो निमाज़ ते अकेलो आयो आहीं, तुंहिंजो बाबो कोन्हे, ॾाॾो कोन्हे, पर ॾाॾो कोन्हे। चवंदो साईं उहे जहिड़ा ई कोन्हनि त मां आणियां किथां निमाज़ ते। ॻाल्हि सम्झ में आई? जेकॾहिं उहे ज़िंदा हुजनि हा त मूंसां गॾु निमाज़ ते अचनि हा, हू जहान छॾे विया आहिनि, वफ़ात करे विया आहिनि, त निमाज़ ते कीअं अचनि? उनजो औलाद मां आहियां, मुराद अली फ़कीर, मां आयो आहियां, हाज़िर आहियां। सम्झो था? अहिड़ी तरह सां मोबाइले में नबी करीम जूं जेके न्याणियूं हुयूं टे, बीबी कलसूम, बीबी ज़ैनब, बीबी रुकैया, इहे महबूब जे मोबाइले खां अॻु में वफ़ात करे वयूं। जॾहिं वफ़ात करे वयूं त मोबाइले में नबी साईं काॾों हाणे? हिकिड़ो दलील। ॿियो दलील, अल्लाह तो क़ुरान में फरमाए त या अय्युहन नबिय्यु कुल्ल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन। क़ुरान तो चवे त ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा नबी, कुल्ल अज़वाजिक चओ पंहिंजे ज़ालुनि खे, व बनातिक ऐं पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे इन में जेके बि सीगा आहिनि, अरबी जो कानून हूंदो आहे, वाहिद तस्नियो जमो, हेॾे तवज्जो, वाहिद तस्नियो जमो। वाहिद हिक खे चइबो आहे, तस्नियो ॿिनि खे चइबो आहे, जमो ॿिनि खां मथे चइबो आहे। हिन में जेके बि अल्लाह सीगा ॻाल्हाया आहिनि सभु जमो जा आहिनि। वबनातिक, मुंहिंजा महबूब चओ पंहिंजे धीअरुनि खे, चइबो त नबी करीम जी ज़ात खे न्याणी हिकिड़ी न, ॿ न, ॿिनि खां मथे चार न्याणियूं अथसि। बनातिक बिंत जो जमो आहे, बिंत चइबो आहे हिकु धीअ खे, बनातिक चइबो आहे घणियुनि धीअरुनि खे। चइबो त तुंहिंजे असांजे नबी खे हिकिड़ी न्याणी न, चार न्याणियूं आहिनि।
दुरूद शरीफ मुझे साईं जे मथा बुलंद आवाज़ सां मुझे सोने हबीब जे मथा दुरूद शरीफ। अल्लामा बाकिर मजलिसी पंहिंजे किताब हयातुल कुलूब में फारसी में आ ॿियो जुल्द सुफ़ो 77 में लिखे तो त दुख्तराने आ हजरत 4 नफर बूदंद व हम अज हजरत खदीजा बेवजूद आमदंद। इन्हनि जो मौलवी आहे, उन्हनि पंहिंजे किताब में लिखियो आहे, मूं न लिखियो आहे, तव्हांजे मौलवी लिखियो आहे। तव्हांखे हवालो मां ॾियां तो खोले वञी पढ़जां। अल्लामा बाकिर मजलिसी उहे पंहिंजे किताब हयातुल कुलूब में लिखियो आहे, फारसी में आहे, ॿियो जुल्द 77 सुफ़े में दुख्तरान आ हजरत 4 नफर बूदंद व हम अज हजरत खदीजा बेवजूद आमदंद। चए तो नबी करीम जन जूं न्याणियूं 4 हुयूं ऐं सभई बीबी खदीजतुल कुबरा मां। वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे, मां तो ते एतिराज़ कोन थो कयां, पर एतिराज़ जन कयो आहे उन्हनि जो जवाबु इहो आहे त मुंहिंजे लजपाल नबी खे हिकिड़ी न्याणी न 4 न्याणियूं अथसि। हे तो लिखे त माण्हू चवनि था, चिठी लिखण वारा तूं त कोन थो चवीं, माण्हू था चवनि। माण्हू चवनि था त आमाल सालिह खां सवा, हेॾे तवजह, आमाल सालिह खां सवा छोटकारो न थींदो। बाक़ी नबी करीम जे वसीले वठण मां को बि फ़र्क़ु न आहे, न नबी करीम जो वसीलो वठिबो, छो जो नबी करीम जो वसीलो वठणु ज़रूरी न आहे। समझो था? दुरूद शरीफ पढ़ो तो मुझे हबीब जे मथा। दुरूद शरीफ मुझे सोने हबीब जे मथा पढ़ो। नबी करीम जे दरबार में हिकिड़ो नाबीन साहबी आयो। केरु आयो? नाबीन साहबी। हेॾे तवज्जह, मता चयो मौलवी साहब मोट सभु मसाला हिन डायरी में लिखियल आहिनि। तिरमिज़ी शरीफ, इब्ने माजा ऐं 3 किताबनि जे हवाले सां, हिकिड़ो तिरमिज़ी, इब्ने माजा ऐं तिबरानी में लिखे थो, महबूब जे दरबार में हिकिड़ो नाबीन साहबी आयो। अचे महबूब खे चई त मुंहिंजा साईं मां नाबीन आहियां, दुआ घुरो त मूंखे अखियूं मिलनि। पाण फरमाए त ख़ुदा जे क़ज़ा जे मथां राज़ी रह। अर्ज़ु कई साईं उहो बिल्कुलु सही आहे, पर मुंहिंजी दिलि थी चवे त तो रसूलुल्लाह खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसां। साईं फरमायो सॼे तवज्जह, साईं फरमायो जे मुड़ी नथो त भला वुज़ू करे मुसले ते बीह, वुज़ू करे मुसले ते बि। पोइ नबी साईं फरमाइनि था हाणे जीअं मां मोहम्मद चवंदो वञा ईअं चवंदो वञ। मुसले ते बीठो, निमाज़ 2 रकातूं नफ़िल पढ़ई, हाणे दुआ थो घुरे। सोना फरमाइनि था चओ त अल्लाहुम्म इन्नी असअलुका व अतवज्जह इलैक बि मुहम्मदिन नबीर रहमा या मुहम्मद इन्नी कद तवज्जहतु बिका इला रब्बी फी हाजती हाज़िही ले कुदिया अल्लाहुम्म फशफ़हु फी काल अबू इसहाक हाज़ा हदीस सही सनदुन। चवे तो महबूब करीम फरमाइंदा चो त ए अल्लाह मां तोखां सवाल तो कयां ऐं तुंहिंजे बारगाह में तुंहिंजे नबी जे रहमत जो वसीलो वठी तो दुआ घुरां। अरे जे वसीलो मन हुजे सा त नबी चवे सा त मुंहिंजो वसीलो वठी न घुर, पर नबी तो फरमाए त मुंहिंजो वसीलो वठी दुआ घुर। वो नबी करीम जो वसीलो वठी उन सहाबी दुआ घुरी। काज़ी अयाज़ भी लिखियो आहे, मुंहिंजा सुना तिरमिज़ी वारे लिखियो आहे त उन दुआ घुरी हीअं अञा मुंहं ते फेरियूं त अखियुनि जी रोशनी अची वियसि। नबी करीम पंहिंजे दौर जे अंदरि अॼु बि महबूब हयात नबी आहिनि, पंहिंजे दौर में नाबीन साहब खे फरमाए